जी असां पनवाकल प्रेस क्लब वाडो मौजूद आहियूं जिते छॾे अॻु पनवाकल शहर जे मेरान कॉलोनी वारे इलाइक़े मां मासूम निंगर आहे आबिद वलद नूरदीन पठान जेके दाड़े अगवा करे विया आहिनि उहो बाज़ाब न थी सघियो आहे। अॼु पनवाकल प्रेस क्लब वाडो 3 ॾींहं अलामती बुख हड़ताल एहतिजाजी कैंप लॻायो जिते वारसन सिविल सोसाइटी ऐं मासूम शागिर्द ऐं क्लास फेल शागिर्द आहिनि ऐं शालती स्कूल आहे जेके एहतिजाजी कैंप ते पहुता न अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो स्कूल अलशाबाद पब्लिक हाई स्कूल पनवाकिल जे शागिर्द आबिद पठान KG क्लास जे शागिर्द गुज़िरियल अरबा ते पंहिंजे घर जी घिटी मां अगवा थियो हुयो। उन्हनि जा वारिस ऐं वालिदैन परेशान आहिनि। असां DSP सखर SSP सखर खे अपील था कयूं त उन्हनि खे बाज़ाब कराए जीअं उन्हनि जा घर वारा परेशानी ख़त्म थिए। स्कूल में KG में पढ़ंदड़ ॿार मासूम आबिद पठान गुज़िरियल अरबा जी शाम जो घर जी घिटी खां ॿाहिरियों अगवा थियो हुयो। SP SSP ऐं DIG खे गुज़ारिश आहे त उनखे आज़ादु कयो वञे। आबिद पठान खे आज़ादु कयो वञे। पनवाकिल असांजो जेको आहे सो उहो अमन अमाना जे हवाले सां तमामु बिगड़ी चुको आहे। गुज़िरियल अरबा राति जेको आहे सो असांजे अलशाबाद पब्लिक हाई स्कूल में KG जो ॿारड़ो पढ़ंदड़ आहे मासूम आहे आबिद पठान उनखे अगवा कयो वियो आहे। 5-4 रातियूं थी वियूं आहिनि त उनजा घर वारा जेके आहिनि से इंतिहाई सदमे जी हालत में आहिनि ऐं असांजे स्कूल जा अॼु ॿारड़ा उन्हनि महसूसु कयो असां वटि त साईं असां एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। उनजा क्लास फेलो शागिर्द जेके अलशाबाद पब्लिक हाई स्कूल में पढ़नि था उहे बि बेचैन आहिनि त असांजो जेको साथी आहे आबिद पठान उनखे जेको आहे सो जल्द बाज़ियाब करायो वञे। मां असुरो आहे पुलिस चए थो बाबा माण्हू बि ख़बर आहे माण्हू खे बि जाते रखियल आहे होसि ताईं पुगल ऐं बसि थोरो टाइम छड़ो असरे ते रखी वेठा आहिनि। हालात ख़ैर कोन असां हालात छॾींदासीं पुलिस मां को असुरो कोन्हे असांजो लाइअमल इंशाल्लाह सुबुह न ॿिए ॾींहुं असांजो जेके जरगो हुयो कल्ह हिते दादन ख़ान बि आयल हुयो असांजो लाइअमल हाणे आख़िरी रोड आहे रोड इंशाल्लाह बंदि कंदासीं। छॾी गुज़री चुका आहिनि मासूम नंढड़ो शागिर्द आबिद शाह खेॾंदे कुॾंदे पंहिंजी गली मां अगवा थी चुको। अफ़सोस सां चवणो थो पए त जॾहिं इंतिज़ामिया चए थी असांखे ख़बर पई आहे फिलहाल गिरोह वटि आहे ऐं असां हुते पुॻाऊं त हिन महिल ताईं उहे बाज़ियाब न कराए सघिया आहिनि। अॼु उन नंढड़े शागिर्द मासूम जा क्लास फेलो उन अलशाबाद स्कूल जा जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि खे ॾिसो इन्हनि मासूमनि खे ॾिसो ख़ुदा जे वास्ते इहो बि असां सम्झूं था त असांखे प्रेशराइज़ करण जी हिकिड़ी कड़ी आहे इंतिज़ामिया कराए पई या की शरपसंद माण्हू आहिनि जेके असांजे पुरअमन एहतिजाज खे बि बर्दाश्त न पिया कनि। असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं इहे जेका तव्हां हरकत कई आहे असांजे पेनाफिलेक्स सां इहा महिरबानी करे बंदि कयो। असांजे पुरअमन हिन कैंप खे पुरतशद बणाइण जी कोशिशि न कयो। जी पनवाकल शहर जे मेरान कॉलोनी इलाइक़े मां मासूम निंगर आहे आबिद पठान जंहिंखे गुज़िरियल 6 ॾींहं गुज़री विया आहिनि बाज़ाब थी चुका आहे। वारसनि पारां अलामती एहतिजाजी कैंप लॻाई आहे जिते शागिर्द सिविल सोसाइटी ऐं उनजे वारसनि पारां कैंप लॻाई आहे बुख हड़ताली कैंप ते वेठा आहिनि। इहो मुतालबो आहे त 6 ॾींहं गुज़री विया आहिनि खेसि पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। पुलिस जी गफ़लत सबबि असां सख़्तु परेशान आहियूं जॾहिं त IG सिंध DIG सखर SSP सखर खां इहो मुतालबो कयूं था त निंगर खे जल्द बाज़ियाब करायो वञे। जॾहिं त रमज़ान शरीफ़ जो ॿियो रोज़ो आहे उनजे घर में रोज़गार जो सूरत आहे निंगर खे बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन नईम ड्रेव सां गॾु मुनीट रहियो KT न्यूज़ पनवाकिल।